इस्लामकोट में सूबाई वजीर तैमूर टालपुर, सूबाई सलाहकार एजाज जखरानी, चूंडियल नुमाइंदन PPMNA डॉक्टर महेश कुमार मलाणी, MPA फ़कीह शेर मोहम्मद बलाराणी, सेनेटर इंजीनियर ज्ञानचंद ठाराणी ऐं ॿियनि पारां खुली कचहरी कई वई। खुली कचहरी में अवाम पारां तालीम, सिहत, पीअण जे पाणी, RO प्लांट्स, पुलिस ऐं ट्रांसपोर्ट जे ज़ातियुनि समेत ॿियनि मसइलनि ख़िलाफ़ शिकायतूं दाहूं कयूं वियूं। हिन मौक़े ते कचहरी में शरीक माण्हुनि मुख़्तलिफ़ शिकायतूं कंदे दाहियो त थर में सिहत, पाणी, तालीम ॿिया खोड़ सारा मसइला मौजूद आहिनि जिन खे हल कयो वञे। कचहरी में शामिल माण्हुनि चूंडियल नुमाइंदनि ॾाढो थर जा RO प्लांट बंदि, स्कूलनि में उस्तादनि जी ऐं सहूलियतुनि जी खोट, ज़मीनी मामलनि हल न थियण, सिहत जूं सहूलियतूं न मिलण, पघारूं न मिलण तोड़े पको न करण समेत मुख़्तलिफ़ मसइलनि शिकायतुनि जा ढेर लॻाए छॾिया। खुली कचहरी खे ख़िताब कंदे सूबाई वज़ीर नवाब तैमूर टालपुर चयो त असां क़यादत जी हिदायतुनि ते अवामी कचहरियूं करे रहिया आहियूं। मसइला ॿुधी ऐं लिखत में खणी वरी वज़ीर ताईं पहुचाईंदासीं। मसइला ज़रूर आहिनि, मञूं था, पर खुली कचहरियुनि बाद मसइला हल थी रहिया आहिनि। PPMNA डॉक्टर महेश कुमार मलाणी चयो त PP हुकूमत थर में जेतिरा कम कराया आहिनि एतिरा कंहिं बि हुकूमत नाहिनि कराया। इन मौक़े ते कचहरी में ज़िले चेयरमैन डॉक्टर ग़ुलाम हैदर समेजो, दोस्त मोहम्मद रहमू, टाउन चेयरमैन ऐं ॿिया ऑफिसर पिणु मौजूद हुआ। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।